नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अॼु सॼी दुनिया समेत खिपरो में मसीह बिरादरी पंहिंजो मज़हबी त्योहार क्रिसमस डे वॾे जोश ऐं अक़ीदत एहतराम सां मल्हाए पई। हिन सिलसिले में खिपरो में क्रिसमस डे जे हवाले सां अॼु खिपरो जे फ्रांसिस नगर में कैथोलिक चर्च में हिकु शानदार तक़रीब थी गुज़री है, जंहिंमें फादर अदनान मसीह जी अॻुवाणी में सभई माण्हुनि कैथोलिक चर्च में गॾिजी अची इबादत कई है ऐं मुल्क ऐं क़ौम जी खुशहाली जे लाइ ख़सूसी दुआऊं पिण घुरियूं वयूं आहिनि। इन मौके ते फ्रांसिस नगर में कैथोलिक चर्च जे फादर अदनान मसीह आयल माण्हुनि खे ख़िताब कंदे चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिन दुनिया में रहमत बणिजी आयो आहे। असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॾसियल वाट ते हली दुनिया में आख़िरत संवारे सघूं था। अॼु क्रिसमस डे जे मौके ते ग़रीब माण्हुनि जो वधि में वधि ख़्यालु रखियो वञे, बीमारनि जी इयादत करे, बुज़ुर्गनि सां गॾु वक़्तु गुज़ारिजे ऐं सीउ जे मौसम में अंग उगाड़नि माण्हुनि जी वधि में वधि मदद कई वञे। अहिड़ी ख़िदमत करण सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ुशी महसूस कंदो है ऐं इहा ही इन जी ॾसियल राह पिण आहे। आज हमने यसु मसीह के जन्मदिन की ईद मनाई है और यसु मसीह जब दुनिया में आता है तो वो अमन सुलह और सलामती का पैगाम लेकर आता है। आज दुनिया में जो सबसे बड़ा ख़तरा है या जिस चीज़ की कमी है वो अमन सुलह और सलामती और भाईचारे की है। तो आज हमने पूरी दुनिया में और ख़ास तौर पर पाकिस्तान में अमन सुलह और सलामती के लिए दुआ मांगी है और हमने ये भी दुआ मांगी है कि खुदा हमें इस कोरोना वायरस जैसे जो वबा है इससे छुटकारा अता करे और हमें दोबारा से अपनी जो ज़िंदगी उसको जारी रखने की तौफीक अता करे। इसके साथ साथ हमने ये भी सीखा है कि क्रिसमस जो है ये तोहफ़े और तोहफ़ देने का वक्त है, अपनी जो सलाहियतें उनको शेयर करने का वक्त है। हम किसी को कीमती तोहफ़ तो नहीं दे सकते, ना ही हम उनको उन तक चीज़ें पहुंचा सकते हैं, लेकिन अगर हम किसी को अपनी छोटी सी मुस्कुराहट दे देते हैं या फिर अपना वक्त दे देते हैं तो यही उनके लिए सबसे बड़ा कीमती तोहफ़ा होता है। और आज तकरीबन हमारे चर्च में 1500 से 2000 तक लोग थे, उन्होंने इस ईद को मनाया है। असां ईद विलादत नबी पंहिंजे मसीह जी ख़ुशी मल्हाइण लाइ असां पंहिंजे चर्च खे सुठे नमूने सां सिंगारियो आहे, हार सिंगार कयो आहे ऐं उन जे लाइ असां ॾाढी तयारी कई आहे ऐं हीअ ईद असां ख़ुशी सां ऐं जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं पिया। इहा असांजे लाइ हिकु वॾी ख़ुशी आहे जंहिं ॾींहुं असांजो नबी हिन धरती ते आयो ऐं पैदा थियो। जेको आहे अॼु ॾाढी असांखे ख़ुशी आहे ऐं असांजी जेका पारकरी बिरादरी आहे असांजी जेको अॼु ॾाढी ख़ुशी मनाए रही आहे। असांखे पूरे मुल्क में जेको आहे अॼु क्रिसमस जो ॾियारो जेको अॼु मल्हायो वञे पियो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असांजे घर में जेको आहे लाइटिंग कई वई आहे, चर्च खे सजायो वियो आहे, गलियुनि खे सजायो वियो आहे, घरनि खे सजायो वियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं अञा ई जेको आहे अञा तयारी थियनि पियूं, अञा वधणु वधणु जेको अञा थींदो ऐं असां वधीक जेको आहे उन जो शुक्रगुज़ार आहियूं। असांजो कैटेकिस्ट फादर जेको आहे उन सभिनि जो शुक्रगुज़ार आहियूं जेको इन ॾियारे में असांजो साथ ॾियनि था ऐं असांजी हेल्प करनि था। थैंक यू। उन्होंने प्रे की, सुबह हम लोग चर्च में आए, अभी प्रे में आए, बस यही तैयारी है। बहुत अच्छी फीलिंग होती है। हाँ, हमारे चर्च में बिल्कुल हुई, पूरे पाकिस्तान के लिए दुआ हुई। दिसंबर जेको हिन जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो जेको पैदाशी ॾींहुं आहे त असां इंसानियत जे नाते असांजो फ़र्ज़ु आहे कि हर एक जी ख़ुशियुनि में शामिल थियूं। त अॼु आउं हिन जी ख़ुशियुनि में शामिल थी मूंखे तमामु सुठो लॻे पियो ऐं तमामु बहितरीनु फील कयां पियो, छो त इंसानियत इहा आहे कि हिक ॿिए जी ख़ुशियुनि में शामिल थियणु खपे। हमने घर को सजाया है, बहुत अच्छे से सजाया है, खाना भी अच्छा बनाया है। मैरी क्रिसमस सबको बोल रही, पूरी दुनिया को मैरी क्रिसमस। चटनी बनाई है, स्टार लगाया है, डांस करते हैं हम और घूमने जाएंगे, दुआ करेंगे। की तरफ से हैप्पी क्रिसमस। और आज खुशी का दिन है और हम खुशी मना रहे हैं आज के दिन हमारे खुदा यसु मसीह जो हमारे मुनज्जी हैं वो पैदा हुए हैं और पूरी दुनिया आज खुशी मना रही है। और आज के दिन एक बहुत बड़ा दिन है, क्रिश्चियनों का बहुत बड़ा दिन है और लोग आज के दिन अपनी फैमिली में, अपने ख़ानदानों में खुशियाँ मना रहे हैं। तो सबको मेरी तरफ से हैप्पी क्रिसमस। ख़बर है अॼु के ॾींहुं जेको आहे उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम मतिलबु जीसस जेको असीं जीसस सम्झंदा आहियूं उहो उनजो जनम ॾींहुं मल्हायो वञे पियो ऐं अॼु जेको आहे पूरी दुनिया में इहो ख़ुशियूं ऐं अॼु जो ॾींहुं जेको आहे मल्हायो वञे पियो। ठीकु आहे, हिन खां अॼु जे ॾींहुं जेको आहे ॿारनि ऐं जेका बि वॾा हूंदा आहिनि उहे सभु गॾिजी निमाज़ कंदा आहिनि ऐं पूरी दुनिया जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ ऐं तमामु क़ानूनी इदारनि जे लाइ
दुआऊं कयूं वेंदियूं आहिनि उन्हनि जे अमन ऐं सलामती पूरे पाकिस्तान में ऐं पूरी दुनिया में क़ाइमु थिए। ऐं अॼु उहो जेको बेस मक़सदु जेको आहे अमन जो शहज़ादो असांजो यसु मसीह पैदा थियो आहे इन ॾींहं खे इन लाइ मल्हायो वेंदो आहे। सभिनी खे क्रिसमस मुबारक हुजे। क्रिसमस डे ऐं ईसुनी जे आऊं अॼु फ्रांसिस नगर कॉलोनी में क्रिसमस मल्हाए रहियो आहियां ऐं अॼु जेको ॾियारो जेको आहे ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं भरपूर ॾियारो जो आहे तव्हांखे ॾिसी रहियो त रौनक ई रौनक थी वई आहे ऐं माण्हुनि जे चहिरे ते जेको आहे सिर्फ़ु ख़ुशी जा लहर लॻनि था ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं सोशल मीडिया जा ऐं अवामी न्यूज़ जा जेको असांखे लाइव हलाए रहिया आहिनि ऐं उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जेको असांखे प्रोटेक्ट ॾियनि रहिया। असांजे सिंध गवर्नमेंट जो बि असां शुक्रगुज़ार आहियूं जेको असांखे सुठी गाइडेंस ॾियनि पिया ऐं असांजी सपोर्ट करनि पिया ऐं असां जेको आहे असांखे सिक्योरिटी बि ॾिनी आहे ऐं महिरबानियूं लख थोरा ऐं जेको आहे असां हमेशह तव्हांजो साथ ॾींदासीं ऐं साथ रहंदासीं। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।